बाबा तू तो मुखे मुंझारे में विझी छडियो आहे। एक त मां शादी करण को नथी चाहियां, बियो मथा तू बिनिन दुरियन के चई छडियो आहे त 14 तारीख अची निकाह विधि वञो। बाकी 8 ॾींहं त बचा आहिनि 14 तारीख में। 8 ॾींहं अदी न, बाकी सिर्फ 7 ॾींहं आहिनि। 7 बाकी 7 ॾींहं जे बई दुरियूं अची बीहन त पोइ मां कंहिंखे मुंहुं ॾींदसि? धीअ तू जो निकाह कंहिंसां बि कोन थींदो, इहो तू टेंशन खणे ई न। अदी जॾहिं बाबा वेठो आहे पोइ ड्रिजण जी कहिड़ी ॻाल्हि? बाबा हाणे तव्हां ई ॿुधायो त मुंहिंजो निकाह दिलबर सां थींदो या गुलूअ सां? बाबा मुझी त निंड ही हराम थी वई है ऐं तू तो चवे त टेंशन न खण। अबा खजण हिन चरीअ खे केरु समझाए? हिन जो त मुझे मथां को एतबार ई कोने को। तो मथां त एतबार आहे बाबा साईं, पर अॻियां बि खतरनाक अथई। अदी अॻियूं दुनियूं केॾियूं बि खतरनाक छो न हुजनि, बाबा बि नांग आहे नांग। कीअं बाबा? जंहिंखे कखे सो मौत चखे। ॾिस अदी ॾिस, बाबा बि वासिंग वारो फण कढियो वेठो आहे, जेको ईंदो डंगजी वेंदो। असां जी अल्लाह भलाई कंदो, बाकी हू वञी पाण में विड़ी मरंदा। ई थींदो अम्मा, ई थींदो। बाबा खुदा न करे जेकॾहिं ॿई दुनियूं पाण में ठही वञनि ऐं ॿई घोट मोड़ ॿधी अची हित पहुचनि, पोइ तूं छा कंदे? अरे निभागा वाई का सणाई कढ। अरे इही का दुआ करो जे इहे ॿई धुरियूं हिते पहुचण वॻ में पाण में विड़ी तबाह थी वञनि, तबाह। हाँ मैं यकीन करे न, तोखे ऐं शेर लगे गॾु ॾिसी यार ॾाढी ख़ुशी थी आहे। तव्हां जे विच में यार जेके इख्तिलाफ़ हुया न, उहे ॼणो असांखे ई कमज़ोर पिया कनि। यार चवंदा आहिनि न 2 त 12 4 त 14, हाणे असांजी ताक़त बि चौणी थी वई आहे। पंहिंजी रत आहे सारंग, घणो वक़्तु हिन खां नाराज़ मां बि कोन रही सघां। बस यार कुछ वक्त ला नाराज थिया हुआसीं ऐं हाणे वरी ठही विया आहियूं। हाणे मां पंहिंजी ग़लतीअ जो अजालो करण थो चाहियां। जेतिरे ताईं हिन गोराम खे सटको न ॾींदुसि न, तेसी ताईं सुकून सां कोन वेहंदुसि। गोराम वारनि जहिड़ी मूंसां हालत कई आहे न, उन्हनि खां पलांद बि ओड़ो ई करणो आहे। पर फिलहाल यार तव्हां थोरी उन्हनि खे डर ॾियो जीअं उन्हनि जो ख़ौफ़ ख़तमु थिए। पर मुंहिंजी दिलि खे ओसी ताईं सुकून कोन मिलंदो जेसी ताईं हिन गोराम खे सटको कोन था ॾियूं। मासद तुंहिंजे दिलि जी पाए बि थधी थी वेंदी ऐं मुंहिंजो पलांद बि पूरो थी वेंदो। पर जेकॾहिं असां तकड़ कईसीं न त इहो कूओ ॿेर खां ॿाहिरि निकिरंदो ई न। वरिया मैं हूअं बि गोराम कॾहिं खुलियल मैदान ते न घुमंदो, हुनखे हुनजे घर जे दर तां ई पकड़ो पवंदो। जेकॾहिं वजू ॾिनई न त पोइ ईअं ई कंदासीं सारंग। शेरल इन नेक कम में असां बि तोसां गॾु हूंदासीं। वरिया मैं हींअर हिते बीठा छा था कयो? हलो त यार होटल तां चक्कर ॾेई अचऊं। न संगत, मूंखे हिकिड़ो ज़रूरी कमु आहे, मां होॾां पियो वञां, तव्हां भली चक्कर ॾेई अचो। यार जेकॾहिं तोखे ज़रूरी कमु आहे त पोइ असां वञी छा कंदासीं? हींअर मूंखे थोरो कमु आहे, तूं ऐं गुलामू वञो, राति होटल ते मिलंदासीं। तुम्हारे खाना आप तबीयत क्या था? बेहतर है नवाब खान, ऐसे सामने बैठा है। गला का खुद का भाई हाँ ते गोली हलाना रुके। चिकन में तो खबर हो गया था शाम आने जिंदा चले जाए नवाब खान। बारूद की बात होने की वर्दी जेडी मुके पक्की साबिती मिलती तो मुझे मथा गोली हराने वारो केड़ा नवाब खान होने की मां उनके घर में खड़ी मुझे कोई मसला नहीं तबाह करी बर्बाद कर छड़ी मुंह लगाल बुद्धिया द अकबर खान तान वदा सादरी न हो आज मथा ते गोली हलायो ने के बख्श करे छडो। नवाब खान कन्न खोले मुझी गाल बुधी छड मां पुतन करे माफ न कंदस चोरी शक पाने की कोशिश कया। अकबर खान जेतरो न जल्दी थी सगई तो पंजन दुश्मन के खत्म करे छड। जो किस्मतों का साथ ॾिनो वरी किस्मत एड़ो साथ न ॾींदी। जाना तो नवाब खान चंगी तरह से जाना तो मां तो उन्हनि मुंहिंजी लापरवाही जो फ़ाइदो वरितो आहे ऐं ऊंदहि में मुंहिंजे मथां उन्हनि वार कयो आहे, गोली हलाई आहे मूंखे उन्हनि। नवाब खान मां बि इहो ई थो चाहियां त हाणे हू ॿीहर इहा साॻी ग़लती करे मुझे गोली हलाई। ज़ाहिर अकबर खान
ये अहिड़ी ग़लतियूं कोन कंदा ऐं जे कयूं न त पोइ तव्हां कोन बचंदा। सलाह ॾियण जी महिरबानी नवाब। ख्याल रखंदासीं। शिकार है सर। हाँ पाण हलूं था वधीक मोकिलाणी कान्हे। ठीक है। बाबा साईं इहो तव्हांखे ॾिसण आयो जो जासूसी करण आयो? बाबा साईं सिकंदर सही तो चवे। मां भी समझा तो त ही जासूस आहे। सलाह भी तूं भी जानी तो मां भी जाना तो ये माण्हू असांजा केतिरा ख़ैर ख़्वाह आहे। ज़ुलेखा मूंखे इहो ॿुधाए त तूं हितां कॾहिं थी वञी? मां हितां काॾे वेंदसि, मां त हिते ई हूंदसि। मां वञी ॿियो को दर ताड़ सॼी ज़िंदगी असांजे घर में कमु कंदी जा। जॾहिं साईं जवाब ॾिनो न पोइ मां हितां निकिरी वेंदसि। जॾहिं मां तोखे जवाब ॾियां थी त पोइ साईं खां पुछण जी कहिड़ी ज़रूरत आहे? हिते मूंखे घर जे कम जे लाइ साईं बिहारियो आहे तो न। जॾहिं साईं जवाब ॾींदो न पोइ मां हितां निकिरी वेंदसि, बाक़ी हीअं न निकिरंदसि। तूं केरु थींदी आहीं हितां न वञण वारी? मां अॼु ई अकबर खे फोन करे घुरायां थी तो ॾिसां तूं कीअं नथी वञी। अजय तूं मुंहिंजे मथां गरम न थी, तूं साईं खे घुरा जेको उहो फ़ैसिलो करे। छाजो त फ़ैसिलो? मां तुंहिंजे कम मां मुतमिन न आहियां। तूं भला ज़बरदस्ती हिते असांजे घर में कमु कंदी जा। मुंहिंजी हिते छा हैसियत आहे जो मां हिते ज़बरदस्ती कमु कंदसि? मूं तोखे चयो न जे ॾींहुं मूंखे साईं जवाब ॾींदो मां हितां हली वेंदसि। रुको साईं साईं पई पवंदी छा तुंहिंजो अकबर सां को चक्कर त कोन पियो हले? जीजा खुदा खुदा कर अजय छो थी इल्जाम ॾी? इहो इल्जाम न पर तुंहिंजे अकबर जे विच में ज़रूर को न को चक्कर आहे ऐं इहा साबिती मां तोखे हथ करे ॾेखारींदसि। असांजे विच में जेको बि चक्कर आहे न उहो साईं अचे तो उन खां पुछजई। अबा कॾहिं इजाज़त ॾियो था त मां बुकी विझी कुंवार खे वनवा में विहारे अचां? मासी घोट वेठो तई पुछीस। घोट साहब चवे तो त अॼु ई बुकी विझी अचो। दादा ॻाल्हि बुकी जी नाहे, जेकी दिलबर वारा भंडण कंदा न किथे मुंहिंजी शादी रुकजी न वञे। छो अबा का अहिड़ी ॻाल्हि थी आहे छा? ले मासी के मुंह तो खिड़े कहे चयो तो मासी जे साम्हूं इहा ॻाल्हि कर। अबा मां तव्हां खां पुछां पई, बंदूक कोन पई हणाव, जेके नथा ॿुधायो त खॾ में विझोसि। मासी कंहिंखे खॾ में विझंदीअ? अदा गुलू खे अदा वॾे खे या मूंखे? तव्हां सां ॻाल्हाए त मथो ई फेराए था छॾियो, बाक़ी मुंहं सुर जी वरंदी कोन ॾींदव। मासी अदा वारनि जी इहा ॻाल्हि त सही न आहे, कंहिं वॾे खे ॻाल्हाइण ई कोन ॾींदा आहिनि ऐं चवंदा आहिनि दुर्गो असां पिया ॻाल्हायूं। अबा हिननि जी त इहा ॻाल्हि आहे, बाक़ी तूं त मुंहिंजे ॻाल्हाइण ते गुलाब वांगुरु टिड़ी पवंदो आहीं। मासी हाणे अजायो ॻाल्हियुनि खे छॾ, तूं ईअं कर अदा गुलूअ जी कुंवार खे वञी वनवा ॾेई अच। अबा बुकी विझण लाइ मां सॼे ॻोठ खे सॾु ॾींदसि, तव्हां मूंखे वेगन या बस कराए ॾियो त मां ॼञ खणी वेंदसि। मासी पूरी ॼञ वठी वञण जी कहिड़ी ज़रूरत? अदा वॾे खे मोटरसाइकिल ते वठी वञी बुकी विझी अच। मूंखे वञण जी कहिड़ी ज़रूरत आहे? मासी के मोटरसाइकिल जी चाबी ॾियो, वञी कुंवार खे वनवा में विहारे ईंदी। हा अबा ॻाल्हि ॾाढी भली कई अथई, हाणे इहा बि शादी कोन थी। खैर गुर मासी खैर गुर, जेकर मुंहिंजी शादी न थी न पूरे राज खे टांडा ॾेई छॾींदुसि। गुलाम तुंहिंजे नई ज़ाल न सॼे घर माहौल ख़राब करे छॾी। हिक ॿिए ॾींहुं को नओं मक ठाहियो। ओए ओए मां छा कयां? वठी बि त भेण ॾिनी न, हिन सां ॻाल्हाए मूंसां छो थो ॻाल्हाए? चवां त लठुनि जो छटको ॾिस, तलाक ॾे घर मां कढीसि तो वीचारी दुआ को आराम सां सुम्ही। तलाक जी त तव्हां ॻाल्हि ई न कयो। भाई वॾी सुल्तान वारनि जा बादशाही आहे छा? असां साह कढी वेंदा आहियूं। अधी त इहो ई थी सम्झे त असांजो साह हुननि जी मुठ में खे थो। अदा ॾाढा ज़ालिम माण्हू आहिनि। इन सुल्तान वारनि खे मोह ॾियण सॻ रखूं था। तूं को फिकर न कर। तलाक ॾियण खां सुठो आहे त तव्हां के पाड़े के सॼे हुनजे जिने जो को बिलो कयो। छाजो फ़कीर? छोकिरी रगो मकर कजी वतेव, हींअर सम्झो था हुनखे जिन्ना। चाचा सदोरीअ सां चक्कर को ज़रूर आहे पर हू मकर कान थी करे। सदोरी जे फ़कीर खे मूं पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे। भाई वॾी किथे न फ़कीर, हा किथे न जिन? असां वधीक को ॿियो जिन आहे छा? जेकॾहिं जिन न अथसि त मूंखे लॻे थो मकर छो थी करे।
मुखी पान आदियां दोनों तो छक्का तहकी जिन आए शक ना मूंखे पूरी पक आहे तू हिकु चक्कर मुझे चयो करे कि पढ़े के तो घुराए ॾिस अदी हल त बदु तो जेको तू मुर्शिद घुरायो उन जो छा थी ये छोरो आहे ना राहिब हुनखे मुर्शिद बनाया मूं वटि वठी आई हुई ऐं मां हुनजे दुखे में अची वियसि छा राहिब राहिब के मुर्शिद बनाए हिते वठी आई या माई सियाणी अब याद वडी खिट थव सॼे ॻोठ खे चरियो करे दियो अथव मूंखां ॾाढा पैसा फुरे विया आहिनि हुनजी त वञी कंहिं महिल खल लाहे अचो नंढे भागे राहिब खे मां पोता कदे वधी थो छॾियां असांखे तो बेवकूफ़ आहे ॿुधो टियों हमरा तव्हां सां गॾु हुयो काॾे हो टियों हमरा केड़ो टियों हमरा अरे उर्दोड़ी हा हा खजू हुयो काॾे हो दिलबर तव्हां खे ॾिसी घर मोटी वियो आहे ठीकु आहे जेकॾहिं हू घर वियो आहे त असां ॿियो न था अच दीवाल काॾे पिया वञनि खजू तुंहिंजे घर विया आहिनि निबागन मां अड़जी वियासीं वरी वञी बाबा खे तंग कंदा चाचो तो पाणी हिननि खे मुंहुं ॾींदो रुगो तूं पंहिंजो सिर बचाए खजू होटल ते हली थो या वापसि मोटी हलूं अजीब होटल ते हलूं था जेकॾहिं वापसि मोटियासीं त अघु वठी बीठा हूंदा पोइ हिननि खे केरु मुंहुं ॾींदो हा खजू जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ हलण जी कर वापसि मोटी न अचनि रस्ते खे छॾ विच वठी हल ईअं न मुंहुं पइजी वञनि कंदा बेस्तो भागा जेकॾहिं तूं ज़ाहिर न थी आ त केॾो न असांजो सुठो वक़्तु पियो गुज़रे हींअर वेलो खाऊं था वेलो वेहूं था सियाणी परेशान छो थी थी रोज़ीअ जो ज़ामिन अल्लाह ताला आहे पाण ई मालिक असांखे रोज़ी ॾींदो हा हा अल्लाह से लख एहसान आहिनि ॾे थो खाऊं था पेट भरियूं था पर खंघण खुड़कण सां ईअं न त तूं खट ते चढ़ियो वेठो हुजे ऐं तुंहिंजे आॾो खाधो अचे पाऊं थो खंघण खुड़कण सां मिले थी रोज़ी बाबे कोड़े खे चओ न खट ते वेही खंघे ॿियो त कमु कोन थो करे इहो कमु कोन कंदो छा ठहियो हाणे ठहियो घणी ॻाढ़ी न हण के कमकार जो बि सोचो हाणे तव्हां इहो सोचो त सुभाणे छा थींदो त 2 टे रुपया घर में अचनि ॻाढ़ी न हणो हाणे हिकिड़ो कमु ॾाढो भलो आहे हे तव्हां साथ ॾियो न त ॾाढो कमाईंदासीं ॿुधाए छा करणो आहे कल्ह मां शहर वियोसि हिकिड़ो थुल्हो माण्हू ऐं बिल्कुलु बाबे कोड़े जहिड़ो लेचड़ियूं पाए पिने पियो ईअं जे न बाबो कोड़ो लेचड़ियूं पाए पिने ऐं त ॾाढो कमाईंदासीं ढेर का पांदे जॾहिं बि सोची पिनण जो सोची कॾहिं का सुठी ॻाल्हि न सोची सलाह त सुठी आहे कोड़ा मूंखे छॾियो तव्हां ॿई ॼणा सुभाणे ई कम ते लॻी वञो खुदा खुदा कर सियाणी मूंखे अछी दाढ़ीअ में पिन रहंदी आहे अरे बा पिनण जी इहा ई उमिरि आहे न जवानी में पिनिया त माण्हू खेरात ॾियणी आहे माठ कर घणो सियाणो न थी हिन महिल सलाह नथो वठी जेॾी महिल बुख तपाईंदी न तो चवंदे हली हली पिनूं हाँ राइब ई मुंह तो चवे त असां ॿई पिनो आई वे खट ते खाए हिकड़े ॾींहुं में तोखे बि ज़रूर पिनाईंदसि काॾे काॾे न दुआ न सलाम ईअं हलियो थो वञी तुंहिंजो कमु हुजे त ॿुधाए कमु त कोई को कोन्हे पर माण्हू गुज़रंदो आहे त सलाम दुआ कंदो आहे तूं कहिड़ो असांजो सॼण आहीं जे तोखे ईंदे वेंदे सलाम कयां वाके तूं बि सही आहे सुबुह शाम असां तव्हांखे कुटींदा रहूं तव्हांजी वरी कहिड़ी दिलि ठरियल हूंदी आहे असां गुलो तूं अञा एतिरो ठाउको न आहे थोरो हेठि थी ॻाल्हाए मूंखे ख़बर हुई तूं अजाई बकवास कंदे इन करे मूं तोसां ॻाल्हायो ई न अजायो अचे तूं घाटे में लॻे सरीलो थियण जी कोशिश न कर ड्राई मां त पंहिंजी वाट वठी पोइ वञा तोसां त कोन ॻाल्हायमि तूं अचे पोइ छो अॻु थो जेकॾहिं तोखे जहिड़े जो शौक़ु आहे न त पोइ ॻाल्हि कर
तोसां जहिड़ो अरे तो करे यकीन ना केड़ो घणो ई कुटियो अथसि तो निकिरण अॼु त ॾाढी पियो ॿुधाए ॿुधी कोन छा चयोमांइ रसड़े हेठा तोखे खुटी खई थी अथई खुदा कंदो तोखे को अहिड़ो मिलंदो जेको तुंहिंजे बुत जी ख़ारिश लाहींदो रब जी देग ज़रूर तपंदई पिट सीनो खोले पिट सारंगड़ा बटन पिटन में कुछ कोन थींदो हलाणे हल कर उनजो मीटर फिरियो न कंदो साईं मथो थूड़ हल हाँ हाँ छो न जॾहिं मां तुंहिंजी दिलि चवे जॾहिं हलंदासीं इन जो मकसद तू चाची के अकेलो वठी वेंदी है उते मारींदी है इते तोखे मौको कोन तो मिले अच्छा इनके मारींदी ॿियो तोखे छाला थी अची वञे चाची अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे हीअ तोखे रजाइण थी चाहे इहा त तोखे पोइ ख़बर पवंदी इहा तोखे मारण थी चाहे या ॾुजारे चाची तू हिन जी ख़बरुनि खे छॾ हल त पाण हलूं अम्मा इहो अॼु हलण भला लाज़मी आहे छा चाची असल में सुबुह खां वठी अलाए छो मुंहिंजी तबियत ख़राब थी थींदी वञे जेकॾहिं मां साईं जी ज़ियारत करे ईंदसि त मां सही थी वेंदमि ॿुधई चाची इन जी तबियत ख़राब थी थींदी वञे साईं जी दरगाह ते पहुचण खां अॻु में चाची तोखे गुटड़ी मारे छॾियो उहो त तॾहिं थींदो न जॾहिं मां हिन सां गॾु वेंदसि मूंखे कहिड़ो लाचार आहे मां हिन सां गॾु वञी करे पंहिंजो घाटो बंजरायां चाची तूं हले थी त ठीकु न त मां अम्मा खे साण करे दरगाह ते वेंदी हुअसि ॿुधई चाची पंहिंजी मां खे साण वठी करे दरगाह जो बहानो थी करे तो बि मूंखे तपाए मारियो आहे इहो तूं पाण सम्झ त कहिड़े बहाने सां वञे थी हिन वक़्तु तव्हां सभु घर में मुंहिंजे मथां हिकु भलाई कयो वरिया मुंहिंजे मथां ज़ोर रखी चओ त शादी करे ऐं कीअं बि करे हिनखे शादीअ लाइ राज़ी जेसीं ताईं शादी न कंदो इहो सदोरी वारो मसइलो हलंदो ऐं असांखे बि आराम सां रहणु पवंदो ॻाल्हि त ॾाढी भली कई अथई चाचा जेकॾहिं वरियाम खे पंहिंजो घर आबाद करणो आहे त शादी लाइ त सोचणो ई पवंदो न जंहिंजी दिलि वीरान हुजे उहो शादी जो छा सोचींदो छेड़ल पहिरियां घर आबाद कर वरियाम तुंहिंजी दिलि बि आबाद थी वेंदी शादी भी कंदुसि चाचा खुदा बख्श पर कुछ वक्त तरसी पोए आदा जेकॾहिं तोखे शादी करणी आहे त कुछ वक्त छो तरसाऊं असांखे इजाज़त ॾे त हाणे ई तुंहिंजो बंदोबस्त कयूं का दिल खे वणे ई कोन थी भाॼाई आख़िर कैसा कंदुसि पुट ईअं छो नथो चई त मां पंहिंजो सिध कोन छॾींदुसि बाबा हाणे तूं जीअं वणे तीअं सम्झ सदोरी बि पणिजी वई ताकि हाणे हुनजो आसरो कहिड़े हिसाब में कयूं वेठो आहे इहो सोचूं वेठो आहे त मता सदोरी खे गोराम तलाक ॾिए हा इहो ई आसरो आहे चाचा खुदा बख्श जिद छॾ वरियाम कंहिं नंढे वॾे जो चवण बि वठिबो आहे मां सां त चयुमि न त तव्हां कुझु सब्र कयो पोइ मां तव्हांखे पाणे ई ॿुधाईंदुसि ठीकु आहे पुट 2-3 महीना इंतज़ार कयूं था पर उन खां पोइ तोखे मोहलत कोन मिलंदी 2-3 महीना न पर 2-3 साल बाबा 2-3 साल वो ईअं छो नथो चई त मूंखे शादी करणी ई न आहे रुगो असांखे वेठो थो टटा ॾी मूंखे ख़बर आहे बानू बेगम त असुल हक़ीक़त ॿुधण खां पोइ तूं पंहिंजो पाण खे संभाले कुझु करी तव्हांजो हिन सां कहिड़ो रिश्तो आहे सही सही मूंखे ॿुधायो मुंहिंजो हिन सां को बि रिश्तो न आहे सम्झण जी कोशिशि कर जेकॾहिं तव्हांजो हिन सां को बि रिश्तो न आहे न त मूंखे पोइ का बि ॻाल्हि होश मां न कढंदी असांजो भाभी सुलेखा ॻाल्हाइण ॾे हिनखे विच में ॻाल्हाइण जी वॾी आदत आहे ॻाल्हाइण ॾियोसि जेकॾहिं ॻाल्हायां थी त कंहिं मूंखे दोहा छा अकबर खान खे छॾ तूं ई मूंखे ॿुधाए त तव्हांजे विच में कहिड़ो रिश्तो आहे चयमि न हिन सां मुंहिंजो को बि रिश्तो न आहे जेकॾहिं को बि रिश्तो न आहे न त अॼु जो अॼु हिनखे तव्हां रवानो कयो घर जो जेको बि कमकार आहे न मां पाण ई कंदसि मां सामान ठाहियां थी मूंखे पंहिंजे घोट छॾे अचो सुलेखा तकड़ छॾां मुंहिंजी ॻाल्हि ॿुध प्लीज छो बि असांजूं ॻाल्हियूं ॿुधे वञे थी त वञण ॾियोसि न तव्हां पाण में निबरो लॻे थो त मूंखे ई तव्हां वञिणो पवंदो साईं वञी काॾे थो पहिरीं ही मसइलो त हल कर न बेगम मसइले खे हल करण लाइ तूं जो आई जीअं वणे थी वञी मसइलो हल कर मां हलां थो था
किथे इहे त नाहे अकबर खान जो हिन सां निकाह थियल हुजे। न न इहो छा पई सोचां, इहे नथो थी सघे। ऐं अल्लाह न करे ईअं थिए, ईअं थियो आऊं त मरी वेंदसि। ये नंढो खरे उनजी तव्हां त वॾे खे ॾिबी आहे, पर जे वॾो खरे थो न तव्हां कंहिंखे ॾी। तव्हांजो इशारो कंहिं तरफ़ आहे? मुंहिंजो इशारो तुंहिंजे पीउ जे तरफ़ आहे। वॾेरे अकबर जी ॻाल्हि थो कयां, वॾेरे अकबर जी। रईस अकबर खान छा कयो आहे? ॿुधल कान, इन वॾेरे अकबर जूं नाइंसाफ़ियूं ॾींहं ॾींहं वधंदियूं थियूं वञनि। इहो तूं थो चवे, बाक़ी मूंखे नथो लॻे त रईस कंहिंसां नाइंसाफ़ी कंदो। ॻाल्हि ॿुध, छा वॾेरो अकबर खीर सां वरितल आहे छा? कंहिंसां नाइंसाफ़ी नथो करे सघे? इन खां वधीक त नवाब खान, मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि, मुंहिंजे साम्हूं रईस खे बुरो भरो न लॻाए, मां बर्दाश्त न कंदुमि। जेको न मिटल कान बुरो माण्हू हूंदो उन खे केरु कंदो? केरु बि कोन कंदो। हींअर खणी आऊं थो ॻाल्हायां त तूं केतिरो न वात बंदि कर। इन करे त मिटल चवाई थो त वञी अकबर खान खे चओ त पंहिंजा पेर सफ़ा ॾे। इहे पेर रहियसि न त के न के ॾिस वरी ॿीहर को कुआरी बंदूक हा त खणी बची वियो। हींअर कोन बचंदी। हिन जो मक़सदु अकबर खान जे मथां गोली हलाइण वारा तव्हां ई हुयव न। उहे मक़सदु मिसाल जी ॻाल्हियूं न कर, जॾहिं तोर सबूत को अचई न पोइ तूं नवाब ऐं गिरेबान में अची तुंहिंजा भले। बाक़ी तोखे जेको अञा पोइ ॾियां थो, छो तूं अञा पोइ पंहिंजे सहुरे खे ॾे त नवाब खां तरी टारो करे। जेकर न मुड़ियो न त पोइ मुंहिंजो नालो नवाब अथसि ऐं नवाब जा कम हूंदासीं नांगे बिरनि में सम्झंदो आहियां। रईस में हथ विझंदो ऐं रईस हिन खे छॾे ॾे।